बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद वेझो पीरसन मच्छी मारण दौरान बुॾी फौत। 3 कलाकनि जी ॻोल्हा बाद लाश हथ। फौती जे भाउ पारां साले ते क़त्ल जो शक ज़ाहिर। आबाद थाणे जी हद ॻोठ इरशाद सरकी वासी पीरसन इक़बाल सरकी ॻोठ बंगलो सैयदां वटि मच्छी मारण दौरान बेगारी कैनाल में बुॾी वियो, जंहिं बाद संदसि भाउ कुर्बान सरकी क़त्ल जो शक ज़ाहिर करे पोस्टमार्टम जो मुतालबो कयो। पोस्टमार्टम कंदड़ डॉक्टर मूजिब फौती जे जिस्म ते को बि तशद्दुद जो निशान न हो। पीरसन जो मौत पाणी में बुॾण सबबु थियो आहे। जैकबाबाद में मनपसंद एडमिनिस्ट्रेटर न मिलण ते म्यूनिसिपल कमेटी मथां 20 सालनि खां क़ाबिज़ अमलदारनि शहर खे नालियुनि जे गंदे पाणी में ॿोड़ाए छॾियो। शहर जा रोड रस्ता तलाव जो ॾेख ॾियण लॻा। एडमिनिस्ट्रेटर ते 50 लख खां मथे जे कूड़नि बिलनि ते सही करण लाइ दबाव। एडमिनिस्ट्रेटर एसी नासिर अब्बासी 15 ॾींहं जी मोकल ते घर रवानो। डिस्पोजल बंदि हुअण सबबि सिटी थाणो रोड, कायदे आज़म रोड, शिकारपुर रोड, पुलिस हेडक्वार्टर रोड समेत मुख़्तलिफ़ रोडनि ते नालियुनि जो गंदो पाणी काहे पियो, शहरी सख़्त परेशान। चुल्ह में मिठे पानी जी स्कीम मुकम्मल न थियण ख़िलाफ़ जिद्दोजहद कमेटी पारां जमाल जोश बुर्रो, अली हसन भट्टी, मोहम्मद बख्श बिरोही ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां धरणो हंयो वियो। अॻवाननि चयो त ठुल जा शहरी 30 सालनि खां मिठे पाणी खां महरूम आहिनि। 30 करोड़ ख़र्च थियण बावजूद मिठे पाणी जी स्कीम मुकम्मल न थी सघी आहे। सिंध जे बेटनि बाबति वफ़ाक़ी हुकूमत जे फ़ैसिले ख़िलाफ़ ठुल में मुख़्तलिफ़ सियासी तंज़ीमुनि पारां जमाल जोश बुर्रो, सरवाण सिंधी, इमामदीन सरकी, मुफ्ती निज़ामुद्दीन बंगलानी ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जे बेटनि ते कंहिं बि सूरत में कब्ज़ो क़ाबिल क़बूल न आहे। 3 महीना अॻु कराची जी शाह लतीफ़ पुलिस पारां खंभे गुम कयल पौरियत जे वारिसनि जो कराची में एहतजाज। संदन चवण हो त शाह लतीफ़ पुलिस 3 महीना अॻु अब्दुल जब्बार सरकी खे नाहक खंभे गुम करे छॾियो आहे। संदसि मथां को केस आहे त उनखे अदालत में पेश कयो वञे। असांखे ख़दशो आहे त नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। पुलिस वटि केतिरा ई भेरा चकर काटिया आहिनि, पर हू कुझु बि ॿुधाइण लाइ तयार न आहिनि। ऐं संदन चवण आहे त अब्दुल जब्बार सरकी खे असां नाहे खयूं, जॾहिं त नौजवान खे शाह लतीफ़ पुलिस जी मोबाइल में खणी गुम कयो वियो आहे। हुननि अपील कंदे चयो त खंभे गुम कयल नौजवान खे ज़ाहिर करे वारिसनि में पकड़ियल बेचैनी ख़त्म कई वञे। बसु भुरगड़ी जे ॻोठ रावत हाजाणो में 14 वरनि जो नीगर करंट लॻण सबबु फौत। नीगर लियाकत अली हाजाणो मोटर जी तार ठाहे रहियो हो त खेसि करंट लॻो, जंहिं सबबु हू फौत थी वियो। बिरशाह में लतीफ़ सरकार जे 277 उर्स मुबारक जे मौक़े ते सूबाई वज़ीर सियाहत ऐं सकाफ़त सैयद सरदार अली शाह पारां मज़ार ते हाज़िरी, चादर चाढ़े दुआ घुरी। सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह एचटी सूरली हॉल लतीफ़ अवार्ड तक़रीब में शिरकत करे ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि में बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शख़्सियतनि खे लतीफ़ अवार्ड ॾिना ऐं मुख़्तलिफ़ लेखकनि पारां लतीफ़ ते लिखियल किताबनि जी महूरत पिणु कई। आलमी वबा सबबि मेले जूं समूरियूं तक़रीबूं मुअत्तल करे रुगो लतीफ़ अवार्ड तक़रीब रखी वई। इन मौक़े ते सूबाई वज़ीर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई आफ़ाक़ मुफ़क्किर ऐं शाइर आहे। मेले में SOP से अमल कराइण मुश्किल हो। वॾे अंग में पांधीअड़ा अचनि था। MQM मरी चुकी आहे। ख़ुद खे जीआरण लाइ सूबे जो इशू हलाए पई। MQM वटि न वोट आहे न माण्हू आहिनि। न्यू सईदाबाद जे सहाफ़ियुनि ते हमले जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयां थो। ज़िले इंतज़ामिया हमलो कंदड़नि खे बिना देर गिरफ़्तार करे। शिकारपुर में जर जो पानी ज़हरीलो थी वञण ऐं हुकूमत पारां जर बचाइण लाइ के बि उपाउ न वठण ख़िलाफ़ शिकारपुर बचायो तहरीक पारां एहतजाजी रैली कढी घंटाघर चौक ते अलामती बुख हड़ताल कई वई। अॻवाननि अब्दुल वहाब कागज़ी, मियां ज़फ़र अली अलवी, ज़ाहिद अली भुमरो ऐं ॿियनि जो चवण हो त मिनरल वाटर जीअं साफ़ ऐं मिठो जर रखंदड़ शिकारपुर जो पाणी हाणे 79% ज़हरीलो थी चुको आहे, पर हुकूमत के बि उपाउ न वरिता आहिनि, जंहिं सबबु शिकारपुर वासी कुझु वक़्त में पाणी खां महरूम थी वेंदा। कंदकोट में हुकूमती नाअहली उरूज ते पहुतल, केतिरा इलाक़ा गंदे पानी में बुॾल। शहरी लाश भी गंदे पानी में झागे गुज़ारण ते मजबूर। ॻोठ बहादुर ख़ान चाचड़ ऐं ग़ुलाम हुसैन चाचड़ वासिन जो एहतजाज। संदन चवण हो त ॻोठाणे फ़ौजी अब्दुल फताह चाचड़ जी माउ फौत थी वई, जंहिंखे मजबूरी सबबु गंदे पानी में गुज़ारणो पियो आहे। सफ़ाई न थियण सबबु नालियुनि जो गंदो पानी असांजे घरनि में दाख़िल थी वियो आहे। DC कश्मीर खां घुर करियूं था त गंदगी जो नोटिस वठी पानी नेकाल करायो वञे। पोज़दार वॾा ऐं भरपासे में मंशियात जे विकिरे ऐं वाहपे ख़िलाफ़ प्रेस क्लब ऐं सेल सोसाइटी जे गॾियल साहकार सां एहतजाजी रैली कढी वई। शहरनि जी वॾे अंग में शिरकत, सख़्त नारेबाज़ी। मंशियात ख़िलाफ़ निकतल रैली जी अॻवानी कंदड़ शाइस्ता खोसो, सैयद साले मोहम्मद मूसवी, मीर हिदायत टालपुर, मीर काशिफ टालपुर, नईम पहियार, कामरेड शेर मोहम्मद सूमरो, नजब अली डहर, एडवोकेट ज़ाहिद जलालानी, आलम वसाण ऐं ॿियनि जो चवण हो त बोज़दार वॾा ऐं भरपासे में मंशियात जे विकिरे में इज़ाफ़ो थी वियो आहे, जंहिं सबबु नौजवान नस्ल तबाह थी रहियो आहे। इन लाइ इख़्तियारियुनि खे फ़ौरी तौर नोटिस वठी मंशियात विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई करे मंशियात वाहपे ते ज़ाब्तो आंदो वञे।
ठठो में पहल बारिशन के 1 महीनो गुजरी वियो पर हुकूमत नाअहली सबब बुखारी कब्रिस्तान में बरसाती पानी निकाल न थियण सबब अक्सर कब्रूं में सारजी वयूं। इलाके वासियुनि जो एहतजाज। कब्रिस्तान में पानी निकाल कराए कब्रिस्तान के 4 दीवारी ॾियारण जो मुतालबो। न्यू सईदाबाद प्रेस क्लब के सहाफ़िन मथा अणसुञातल हथियारबंदन जो हमलो। सदर सूदो 4 सहाफ़ी सख्त जख्मी, अस्पताल मुंतकिल। मटियारी में सहाफ़िन जो एहतजाज। मटियारी मीडिया हाउस के सहाफ़िन बाबू खास खैली, रियाज चांडियो, ज़मीर खास खैली, वकील मेमण, अब्दुल गफूर मला, अली फैज़ान खास खैली ऐं ॿियनि पुलिस खां घुर कंदे चयो आहे त न्यू सईदाबाद के सहाफ़िन मथा कातिलाणो हमलो कंदड़ जवाबदारनि खे बिना देर गिरफ्तार कयो वञे। मसू बुरगड़ी जो गोठाणो गुज़िरियल 5 वरनि खां कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में ज़िंदगी ऐं मौत जे ॿिवाटे ते बीठल। गुरबत सबब इलाज कराइण खां बि लाचार। ॻोठ मेवो खान हाजाणो वासी 35 वरनि जो मुहर्रम हाजाणो वात जे कैंसर सबब बिस्तरे ते पयल आहे। कैंसर में मुब्तला नौजवान जे वारिसनि इरफान अली, अमीर अली, मुख्तियार अली ऐं ॿियनि सरहदी वारनि खां अपील कंदे चयो आहे त नौजवान जो इलाज कराए हयाती बचाई वञे। कंदकोट लेक्यू पार लग महाराज कॉलोनी वासी बागड़ी बिरादरी पारां मासूम ॿारनि ऐं औरतनि समेत ख़रीद कयल ज़मीन जा काग़ज़ न ॾियण ऐं धमकाइण ख़िलाफ़ मिठूमल महाराज, नारूमल, गंजूमल ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब आरो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। बागड़ी बिरादरी जे माण्हुनि जो चवणु हो त ख़ान मोहम्मद भयो, अब्दुल सत्तार भयो ऐं हाजी जमाल भयो खां 5 एकड़ ज़मीन ख़रीद करे समूरी रक़म बे अदा कई, पर हाणे हू असांखे काग़ज़ न पिया ॾियनि ऐं धमकाए बि रहिया आहिनि। ज़मीन जा काग़ज़ ॾियारे तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। डहरकी में अंजुमन ताजरान के सॾ ते कोरोना सबब ख़त्म कयल ट्रेननि जा स्टाफ बहाल करण, रेलवे स्टेशन ते मुसाफ़िरनि खे सहूलत ॾियण ऐं डहरकी रेलवे स्टेशन ते बुकिंग ऑफिस खोलण लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन शंकर लाल, रमज़ान पीरज़ादो, गरीब नवाज़ अली, प्रोफेसर मोहम्मदीन राजड़ी ऐं ॿियनि जो चवणु हो त गुज़िरियल 7 महीननि खां डहरकी में ट्रेन जा स्टाफ ख़त्म कया विया आहिनि, जंहिं सबब शागिर्द यूनिवर्सिटीज़, मेडिकल कॉलेजिस में पढ़ंदड़ शागिर्दनि तोड़े शागिर्दियाणियुनि कारोबारी माण्हुनि खे मुख़्तलिफ़ इलाक़नि ॾांहुं वञण में ॾुखियायूं पेश अचनि थियूं। पंगिरो में लोड शेडिंग ऐं वाधू बिलनि ख़िलाफ़ अवामी इत्तिहाद जे अरशद चांडियो, वफ़ा एजाज़ अली मेमण, महबूब अली जोणेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। अॻवाननि जो चवणु हो त पंगिरो ग्रिड स्टेशन सां लाॻापियल 400 खां मथे ॻोठनि ऐं पंगिरो सिटी में हैस्को जूं नाजाइज़ियूं उरूज ते आहिनि। 15 कलाकनि खां वधीक वक़्तु बिजली बंदि रहंदी आहे। बेहतर ॻराबियल उमाणे शहरनि खे परेशान कयो थो वञे। हुननि घुर कंदे चयो त ग़ैर ऐलानियल लोड शेडिंग ख़त्म करे जाइज़ बिल मोकिलिया वञनि, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। दरिया खान मरी में कच्ची बस्ती वासिण मुस्मात नजमा जी मुड़स ऐं सोहरे ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। मथे जा वार कूड़ण ऐं बाह ॾेई साड़े मारण जी कोशिश करण जा इल्ज़ाम। मुस्मात नजमा कुतरियल वार ऐं सड़ियल कपिड़ा खणी मीडिया आॾो दाहींदे चयो त जॻह ते कब्ज़ो करण लाइ सोहरे शरीफ़ ख़ासि खैली पंहिंजे ख़ानदान सां मिली वार कटे तस्लील कई ऐं घासलेट हारे बाह ॾेई मारण जी कोशिश कई। पुलिस फरियाद वठण बजाए मुंहिंजे वालिद समेत 9 ॼणनि मथां कूड़ो केस दाख़िल करे छॾियो आहे। बस वारनि खे अपील थी करियां त साहरनि खां तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे ऐं संदनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ऐं कराची में अवामी तहरीक पारां सिंध जे विरहाङे जी साज़िश। डिंगी ऐं भंडार बेटनि जी नीलामी समेत सिंध वासियुनि सां थींदड़ वेधनि ख़िलाफ़ रीगल चौक खां कराची प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली में अवामी तहरीक ऐं सिंधियाणी तहरीक ऐं शागिर्द तहरीक जे हज़ारें मर्द, औरतनि ऐं शागिर्दनि शिरकत कई। प्रेस क्लब आॾो जलसे में मटिजी वियल रैली खे अवामी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर रसूल बख्श ख़ासि खैली, हुरुन निसा पलीजो, नूर अहमद कातियार, एडवोकेट सज्जाद अहमद चांडियो, लाल जरवार, मेहरान सिंधी, एडवोकेट वसंत थरी, एडवोकेट साजिद हुसैन महसर, सुभानी डाहिरी, डॉक्टर दिलदार लगारी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध ऐं मुल्क दुश्मन कुवतनि सिंध जे विरहाङे ऐं कराची सूबे जा मुतालबा करे रहियूं आहिनि। उन्हनि खे इजाज़त मिलियल आहे त हू मुल्क जे विरहाङे ऐं पाकिस्तान जी सालमियत ख़िलाफ़ रैलियूं कढनि। इन्हनि ख़िलाफ़ मुल्क सां गद्दारी करण जे ॾोह में आर्टिकल 6 तहत कार्रवाई करण बदिरां वफ़ाक़ी ऐं सिंध सरकार उन्हनि कुवतनि जा सहूलतकार बणियल आहिनि। वफ़ाक़ी सरकार आइलैंड अथॉरिटी जो सदारती ऑर्डिनेंस आणे सिंध में नई इसराइल ठाहिण जो बुनियाद रखियो आहे। आइलैंड अथॉरिटी जे फ़ैसिलनि खे कंहिं बि अदालत में चैलेंज न करे सघिबो। इन जो वाज़े मतिलबु आहे त रियासत अंदर हिकु ॿी रियासत क़ाइमु कई वई आहे। हुननि चयो त जॾहिं अंग्रेज़नि सिंध खे ख़त्म करण जी कोशिश कई त सिंध जी धीअरनि ऐं पुटनि शानदार जिदोजहद करे अंग्रेज़नि खे शिकस्त ॾिनी ऐं 1936 में सिंध जी असेंबली जो वजूद आंदो। सिंध मोहम्मद अली जिन्ना जी सूरत में पाकिस्तान खे अहिड़ो अॻवान ॾिनो जंहिंजे करे पाकिस्तान वजूद में आयो। हुन चयो त पाकिस्तान ते अमरीका नवाज़ कुवतनि ऐं गिरोहनि जो कब्ज़ो आहे। कराची कमेटी जे नाले में सिंध जे विरहाङे जी नापाक साज़िश जो पत्थर रखंदड़ खे सिंध जो अवाम ख़बरदार करणु चाहे थो त सिंध जे वजूद ते वार करण ऐं पाकिस्तान जी बका सां खेॾणु बंदि करियो। सिंध जो अवाम पीपल्स पार्टी जे सिंध दुश्मन किरदार खां चङी तरह वाक़िफ़ आहे। पीपल्स पार्टी सिंध जे बेटनि, साहिली पट्टी, सिंध जे जबलनि, सिंध जे कच्चे, सिंध जे शहरनि जो सौदो करे इक़्तिदार में रहणु चाहे थी। उन्हनि चयो त सिंध जी ज़मीननि जो नीलाम यूनानियुनि, अरबन, अरगोननि, तुर्खाननि, मुग़लनि ऐं अंग्रेज़नि बि न कयो, पर सिंध ते हुकूमत कंदड़ वॾेरा शाही जी नुमाइंदगी कंदड़ पीपल्स पार्टी गुज़िरियल 12 सालनि में सिंध खे नीलाम करे छॾियो आहे।
ही हुई हिन वक्त जूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com और फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।